कानपुर महर में बदमनी उरूज ते पहुची वही। शहर विच में कायम मार्केट में चोर पवन कुमार जे दुकान ऐं गोदाम जा ताला तोड़े लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। चोर दुकान ऐं गोदाम में 400 खाजड़ू आयल जा कार्टन, 200 मशरूबात जा कार्टन समेत 50,000 रुपया रोक रकम चोरी करे विया। मुतासिर दुकानदार पवन कुमार मूजिब चोरी थियल सामान वापस करायो वञे। पन्नो आकिल में हथियारबंदन हथां अगवा थियल ठुकराठू वासी माशूक काज़ी जे वारसनि पारां ठुकराठू जे मुख्य चौक आॾो ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जे अॻुवाण अता मोहम्मद, निसार अहमद, बाबू रफ़ीक ऐं ॿियनि दाहींदे चयो त हथियारबंद 5 ॾींहं अॻु पन्ने आकिल जे भुट्टा फ्रूट फार्म वारे इलाइक़े मां माशूक काज़ी खे अगवा करे विया। पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ को बि क़दम नाहे खयो। हुननि DIG सखर खां मुतालबो कयो त नौजवान माशूक काज़ी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। थरड़ी मोहब्बत ऐं आसपास जे इलाइक़नि में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। पुलिस शहर में अमन अमान क़ाइमु कराइण में मुकमल नाकाम। चोरी जी वारदातुनि में इज़ाफ़ो थियण सबबि शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। मेहड़ राधण रोड ते क़ाइम आटोज़ जे दुकान मां चोर दुकान जी छित भञी लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। मुतासिर दुकानदार उमेद अली कलोड़ो ऐं ॿियनि दुकानदारनि एहतिजाज कंदे चयो त पुलिस खे इतला ॾिनो आहे, पर उन बावजूद बि जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। हुननि मुतालबो कयो त SSP दादू ऐं DSP मेहड़ बदमनी ख़िलाफ़ नोटिस वठनि। न्यू सईदाबाद में SSP फैसल बशीर मेमण के प्रमोशन मिलण ते DSP न्यू सईदाबाद जी ऑफिस में संदसि अलविदाई तकरीब मुनक़िद कई वई। SSP फैसल बशीर मेमण के प्रमोशन ॾेई हुकूमत खेसि DIG ट्रैफिक हैदराबाद मुक़रर करे छॾियो। तकरीब दौरान ज़िले जे तमाम DSPs ऐं SHO समेत ऑफिस स्टाफ शिरकत कई।